अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो त तव्हां ठीक ठाक हूंदो। तव्हां हिकु लफ़्ज़ ॿुधो हूंदो मीन, जंहिंजी सिंधी में माना आहे भई छा थो मतिलबु थिए, माना छा आहे या मतिलबु छा आहे। पर अॼु तव्हांखे थोरो इन खां डिफरेंट ॿुधाईंदुमि त मीन छा आहे। एम जो मतिलबु हूंदो आहे माइंड, पंहिंजो ज़हन दिमाग़ जेको आहे उहो फ्रेश रखंदा कयो ऐं एक्टिव रखंदा कयो। एम फॉर ई जो मतिलबु हूंदो आहे एनर्जेटिक, त पंहिंजे दिमाग़ खे पंहिंजी बॉडी खे एनर्जेटिक रखंदा कयो। हाणे एनर्जेटिक कीअं, तंदुरुस्त कीअं, उहो ग़िज़ा सां बि थी सघे थो, घटि खाइण सां बि थी सघे थो। हाणे कॾहिं कॾहिं पाण जेको आहे घणो खाई वेंदा आहियूं, पोइ पाण जेको आहे थोथला थी वेंदा आहियूं, चर्बी चढ़ी वेंदी आहे, त इन ई शइ जो तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे। ए जो आहे एक्टिव, एक्टिव हमेशह एक्टिव रहणु घुरिजे। इफ़ यू आर फीलिंग बोरिंग यू कैन लिव दोज प्लेस। जेकॾहिं तव्हां उन्हनि जॻहियुनि ते जेको बोरिंग महसूसु करे रहिया आहियो, चुस्त न बल्कि सुस्त महसूसु करे रहिया आहियो, त तव्हां उहा जॻह छॾे ॾियो। ऐं जो मतिलबु हूंदो आहे न्यूट्रिशन, पंहिंजी न्यूट्रिशन ग़िज़ा जेको आहे एतिरे टाइट रखो। एतिरी टाइट नथा रखी सघो त एतिरी रखो जेको तव्हां ॿिए खे जॾहिं कंहिंसां मिलो, हैंड शेक कयो, हथ वग़ैरह ॾियो या ॻाल्हायो, त अॻे की इहो न लॻे त यार हमरा ॾाढो कमज़ोर आहे, लुक लाइक बोथ असां ॿई तव्हांखे लॻे थो त असां कमज़ोर आहियूं? असां कमज़ोर न आहियूं, असां सिहतमंद आहियूं, अलाह जो शुक्र, ग़िज़ा सुठी आहे माशाअल्लाह, असांजी ग़िज़ा सुठी आहे। ऐं नौजवान तबके खे इहो बि मुंहिंजो मैसेज आहे त ग़लति शयुनि खां बचो। अल्लाह हाफ़िज़।